नाज़रीन, कुनरी में पुलिस जी घरनि ते चढ़ाईअ ख़िलाफ़ मुग़ल बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे जावेद कादरी। कुनरी पुलिस पारां मेमन नाके ते मुग़ल बिरादरी जे घरनि जी चौदीवारी जो तक़दुस पामाल करे चढ़ाई करण ख़िलाफ़ मुग़ल बिरादरी पारां हथनि में प्ले कार्ड खणी मुग़ल बिरादरी जे अॻवान ज़ुल्फ़कार मुग़ल जी अॻवानी में अमरीकन चौक खां न्यू प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। कुनरी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे कुझु ईअं चयो आहे त पुलिस बिना के इजाज़तनामे सां बिना का लेडीज़ पुलिस बि गॾु कोन हुई, असांजे घर में घिरी आहे, ॿारनि खे हिरासा कयो आहे, नंढड़ा ॿार असांजे परेशान थी विया, सामान सॼो भंचोड़ कई आहे ऐं कुझु क़ीमती सामान बि असांजो गुम कयो आहे, कुझु नगदी बि गॾु खणी विया हलिया आहिनि ऐं हुननि खे का शइ बि हथ में कोन्हे। मुंहिंजो ज़ाती जेको पेशो आहे उहो वाढपे जो कारपेंटर आहियां। सभिनी खां मुंहिंजो गुटके सां सभिनी सां को बि तालुक़ु कोन्हे। ऐं पंहिंजी मज़दूरी करे असीं पंहिंजो जेको आहे सिस्टम हलाईंदा आहियूं ऐं बग़ैर मतिलबु कंहिं सबूती सां असांजे घरनि में अची इन्हनि जेका नाइंसाफ़ी कई आहे इहो असांजो इंसाफ़ कयो वञे। असांजो पुलिस हिरासो करे पई, असांजे घरनि ते छापा हणे पई, केबिनूं हेॾां होॾां झटिती वठे थी। लेडीज़ पुलिस खां बिना असांजे घर में डरी आहे। घर वारनि खे ॿारनि खे वञी हिरासा कयो, असांजे सामान जी भञ तोड़ कई आहे जाम। असीं वज़ीर आला सिंध के चवणु चाहियूं था त इन शइ ते नोटिस वरितो वञे ऐं हिन जो महिरबानी करे असां इज़ालो कयो वञे। पुरज़ोर मजम्मत करते हैं। ये बिल्कुल एक नाइंसाफ़ी हुई है हमारे मुग़ल भाई के साथ कि उसके घर पर सर्च वारंट किया गया। सर्च का कोई मसला नहीं, आप बिल्कुल करें, लेकिन एक तरीकाकार होता है, उस तरीकाकार के ज़रिए ये करना चाहिए। ना लेडीज़ पुलिस थी और ना ही कोई सर्च वारंट था जिस बगैर कुछ बताए दस्तक दिए घर में दाखिल हो गए, बच्चे हरासा हुए। एहतिजाज कंदड़नि जो वधीक चवणु इहो त मंशा जी कुड़ी इंफॉर्मेशन ते बिना कंहिं सर्च वारंट ऐं लेडीज़ पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजी औरतुनि खे हरासा कयो वियो, जॾहिं त असांजे घर मां का बि शइ बरामद न थी। इन जे बावजूद बि असांखे परेशान कयो वियो। अहिड़े रवैये ते कुनरी पुलिस ख़िलाफ़ इख़्तियारी नोटिस वठनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ TV, कुनरी।